दोस्तों हाज़िर आहे ख़लील जबरान जे नाविल ब्रोकन विंग्स जो सिंधी तर्जुमो भॻल खमराठियूं हिसो चोथों ऐं आख़िरी ऐं हिन जो सिंधी तर्जुमो अब्दुल्ला अल फ़ाइज़ कयो आहे। रत जा रिश्ता संदुल जे वण जी टारियुनि वांगुरु आहिनि। जेकॾहिं वण जी का मज़बूत टारी भॼी पवंदी त खेसि तकलीफ़ ज़रूरु थींदी, पर वणु सड़ी कोन वेंदो। वणु पंहिंजी समूरी ताक़त कंहिं ॿिई टारीअ ते ख़र्च कंदो ऐं हिकु नई मज़बूत शाख पैदा थी पवंदी। इहे तुंहिंजी माउ जा लफ़्ज़ आहिनि जेके पीउ जे मरण खां पोइ मूंखे चया हुआईं, ऐं तूं पिणु उहे लफ़्ज़ दोहिराइजांइ जॾहिं आउं मरण खां पोइ सुकून वारी जाइ ते हलियो वञा। सलमा ॻोड़ा वहाईंदे टुटल दिलि सां खेसि जवाबु ॾिनो त जॾहिं मुंहिंजी माउ जो पीउ गुज़ारे वियो त संदसि जाइ वरिती, पर तोखां पोइ संदसि जाइ केरु वठंदो। हूअ हिकु प्यार करण वारी शरीक हयात जे पनाह में हुई ऐं नंढड़ी धीअ संदसि रूह जी राहत हुई। ऐं मुंहिंजे रूह जी राहत केरु बणिबो जॾहिं तूं हिन दुनिया मां हलियो वेंदे। इहे लफ़्ज़ चवंदे हूअ मुड़ी ऐं हिकु नज़र मूं ते पिणु विधाई ऐं मुंहिंजे चोले जो दामन पकिड़े चवणु लॻी त तोखां पोइ फ़क़ति ही शख़्स ई मुंहिंजो दोस्त वञी बचंदो, पर ही कीअं मुंहिंजी दिलि खे आथत ॾींदो जॾहिं त ही वीचारो पाण ॾुखनि ऐं दर्दनि में फाथो पियो आहे। हिकु टुटल दिलि कंहिं बेचैन रूह सां मिली कीअं थी का राहत हासिलु करे सघे। हिकु ॾुखायल औरत पंहिंजे पाड़ेसी जे ॾुख मां का तस्कीन हासिलु करे सघंदी, या भॻल खमराटियुनि वारो को पखी उॾामी सघंदो। ही मुंहिंजी दिलि जो दोस्त आहे, पर मां अॻु में ई ॾुखनि जा अंबार मथसि लॾे छॾिया आहिनि। एतिरे क़दुरु जो खेसि हर तरफ़ अंधोकार ई अंधोकार पियो नज़र अचे। ही अहिड़ो भाउ अथमि जंहिंखे मां सभ खां वधीक चाहियां थी ऐं मुड़नी भाइरनि वांगुरु मुंहिंजे गमनि में मूंसां शरीक आहे। ॻोढ़नि वहण में मुंहिंजो साथी आहे, पर उन ई करे मुंहिंजी दिलि जा ज़ख़्म वधीक गहरा थियो पवनि। सलमा जा इहे लफ़्ज़ मुंहिंजी दिलि में खुपी विया ऐं ईअं लॻुमि जीअं वधीक बर्दाश्त करे न सघंदुमि। उहो सभु कुझु ॿुधी पीर मर्द जी दिलि पिणु उझामण लॻी ऐं रूह कुंभण लॻो, बिल्कुलु ईअं जीअं कीअं ॾींहं जी लाट तूफ़ान शुरू थियण खां थोरो पहिरियों हिकदमि लुॾी वेंदी आहे। पोइ हिन पंहिंजूं ॿाहूं खणी सिधियूं कयूं ऐं चयो त मूंखे सुकून सां रवानो थियण ॾे मुंहिंजी बछड़ी, मां हिन पिंजरे जूं शीखूं भञी उॾामणु चाहियां थो। मूंखे हाणे न रोकजांइ, तुंहिंजी माउ मूंखे सॾे रही आहे। आसमान साफ़ आहे ऐं समुंड में पुरसुकून आहे। ॿेड़ी अॻिते वधण लाइ तयारु आहे। संदसि सफ़र में देरि न करायो छॾियो त मुंहिंजो जिस्म उन्हनि सां वञी आरामी थिए जेके आराम में आहिनि। मूंखे छॾियो त हीउ ख़्वाबु पूरो थिए ऐं पोइ मुंहिंजो रूह पिरभात महिल वञी सुजाॻ थिए। हाणे मूंखे भाकुर पाए ऐं आख़िरी चुमी ॾे। मुंहिंजे लाश मथां अजाया ॻोढ़ा न ॻाढ़जांइ। उन्हनि ॻोढ़नि सबबु मुंहिंजी क़बर मथां कुदरती गुल ऐं साओ गाहु न फुटंदो। कंहिं लाश मथां रोअण पिटण बदबख़्ती जी निशानी आहे। ईअं करण सां क़बर मथां गुलनि ऐं साए गाह बदिरां कंडनि वारा ॿूटा उभरंदा। आख़िरी वक़्त में मुंहिंजी पेशानी ते ग़म ऐं गुस्से जा गुंज न अचण ॾे। ईअं करण सां मुंहिंजे लाश मथां गुज़रंदड़ हवा साए गाह सां भरियल मैदाननि मथां गुज़रण बदिरां बरपट ऐं बयाबान मथां थींदी हली वेंदी। मूंखे तोसां बेहद प्यारु हो मुंहिंजी बछड़ी। जेसीं ताईं मां हिन दुनिया में रहियुसि मूं तोसां बेहद प्यारु कयो ऐं मरण खां पोइ बि मुंहिंजो प्यारु तोसां गॾु रहंदो ऐं मुंहिंजी आत्मा हमेशह तुंहिंजी हिफ़ाज़त कंदी। पोइ फारस आफ़ंदी पंहिंजे अधु पूरल अखियुनि सां मूंॾे निहारियो ऐं चयो त मुंहिंजा पुट, हाणे तूं सलमा जो सॻे भाउ वांगुरु साथ ॾिजांइ। जीअं तुंहिंजो पीउ मुंहिंजे भाउ वांगुरु हो, ज़रूरत वक़्तु संदसि मदद कजांइ ऐं साथ ॾिजांइ ऐं खेसि मुंहिंजे मरण ते मातम करणु न ॾिजांइ, छाकाणि जो मोल शख़्स लाइ मातम करणु अजायो आहे। संदसि ख़ुशीअ वारियूं कहाणियूं दोहिराइजांइ ऐं खेसि ज़िंदगीअ जा नगमा ॿुधाइजांइ त जीअं हूअ पंहिंजो समूरो ग़म विसारे सघे। मां तुंहिंजे पीउ सां मिली जवानीअ वारा किसा दोहिराईंदुसि ऐं खेसि ॿुधाईंदुसि त तुंहिंजे पुट जे रूप में मां हिकु शख़्स सां प्यारु कयो जेको ज़िंदगीअ जी आख़िरी घड़ियुनि में मूंसां गॾु रहियो। पोइ ख़ामोशी छांइजी वई। पीर मर्द जे मुंहं ते मूं मौत जो पाशोलो ॾिसी वरितो। पोइ हिन पंहिंजूं अखियूं फिरायूं ऐं असां ॾे मुंहुं करे बुणकियो, कंहिं बि तबीब खे न घुराइजो। थी सघे थो त का दवा ॾेई हिन बंदि खाने में रहण जो अरसो चंद घड़ियुनि लाइ वधाए छॾे। ग़ुलामीअ जा ॾींहं पूरा थी विया आहिनि। हाणे मुंहिंजो रूह आज़ादु थी उॾामण लाइ तड़पी रहियो आहे।
कंहिं बि पादरीअ खे न सॾाइजो, छाकाणि जो संदसि फीणा ऐं फूकूं इन गुनाहगार जी ज़िंदगी बचाए न सघंदियूं। ऐं जेकॾहिं आउं बेगुनाह आहियां त पोइ फीणा ऐं फूकूं कहिड़े कम जा, जेका ख़ुदा जी मर्ज़ी। हिकु इंसान जी मर्ज़ी ख़ुदा जी मर्ज़ी बदिलाए न सघंदी। छा को नजूमी तारनि जो रस्तो बदिलाए सघंदो? मुंहिंजे मरण खां पोइ पादरियुनि ऐं तबीबनि खे छॾे ॾिजो त हाणे जेकी करे सघनि सो भली अची कनि। ऐं मुंहिंजो हीउ सफ़ीनो त हलंदो रहंदो जेसीं ताईं वञी पंहिंजी मंज़िल ते रसे। ठीकु आधी राति जो फ़ारिस आफ़ंदी पंहिंजूं अखियूं आख़िरी दफ़ो खोलियूं ऐं सलमा ॾांहुं निहारियो, जेका गोॾनि भर संदसि भर में वेठी हुई। हिन ॻाल्हाइण जी कोशिशि कई पर ॻाल्हाए न सघियो, ॼण मौत संदसि आवाज़ बंदि करे छॾियो हुजे। पर वॾी कोशिशि खां पोइ आख़िरी लफ़्ज़ ही अदा कयईं, ओ सलमा, ओ सलमा। पोइ संदसि कंधु ढरकी वियो ऐं मुंहं ते सफ़ेदी फैलिजी वियसि ऐं आख़िरी साह सां गॾु संदसि मुंहं ते उहा मुर्क ॾिसी वरिती हुई। सलमा महसूस कयो त संदसि पीउ जो हथु ठरी वियो आहे ऐं कंधु मथे करे संदसि चहिरे ते हिकु नज़र विधी जंहिं ते मौत जो निकाब पइजी चुको हो। सलमा खे ॼण चुप लॻी वई। हिन न ई ॻोढ़ा ॻारिया, न का रुनी ऐं न वरी उतां चुरी। कुझु वक़्त ताईं बुत बणी पीउ जो मुंहुं ॾिसंदी रही ऐं पोइ उते ई सजदे में किरी पई ऐं चवणु लॻी, ए ख़ुदा रहम कर, मुंहिंजी भॻल खमराठियुनि खे ताक़त अता फ़रमाए। फ़ारिस आफ़ंदी करीमी मरी चुको हो। संदसि रूह अज़ल सां वञी मिलियो ऐं जिस्म ज़मीन तां वापसि वरी वियो। मंसूर बे ग़ालिब संदसि दौलत जो हक़दार बणिजी वियो ऐं सलमा सॼी ज़िंदगीअ लाइ ग़ुलाम बणिजी वई। ज़िंदगी उहा जेका ॾुखनि दर्दनि ऐं नाउमीदी सां भरपूर। मां ॾुखनि सूरनि जी दुनिया में ॿुॾी ॼण अधूरो रहिजी वियुसि। उहे ॾींहं ऐं रातियूं मूं ते ईअं गुज़रिया जीअं को उकाब पंहिंजे शिकार चीरींदो ऐं फाड़ींदो आहे। मां पंहिंजे गम खे गुज़री वियल अदीबनि जा किताब पढ़ी घटाइण जी कोशिशि कई, पर उहा ॻाल्हि उन मिसल साबित थी ॼण तेल सां बाहि विसाइजे। मूंखे उहे सभु किताब माज़ी में थियल दर्दनाक हादसनि सां भरियल नज़र आया ऐं नतीजे में साॻी आहो ज़ारी मिलियमि ऐं बसि लुड़कनि जूं कतारूं वही निकितियूं। जर्मिया जे मर्सियन मूंखे मुतासिर कयो ऐं मग़रिबी अदब में हैमलेट जी कहाणी दिलि सां लॻमि। मायूसी असांजी नज़र खे कमज़ोर बनायो विझे ऐं कननि खे बंदि कयो छॾे ऐं पोइ असांखे क़यामत जे भूत खां सवाइ अॻिते कुझु बि नज़र नथो अचे ऐं पंहिंजी घबरायल दिलनि जो आवाज़ खां सवाइ कुझु ॿुधण में नथो अचे। उन्हनि बाग़नि ऐं पहाड़ियुनि जे विच में जेके बेरूत खे सॼे लिबनान सां मिलाइनि था, तमामु क़दीम ऐं अछे पथर जो ठहियल हिकिड़ो नंढड़ो पथर आहे। उन मंदर जे चौधारी ज़ैतून, बादाम ऐं बेद मुश्क जा वण आहिनि। हीउ मंदरु पके रस्ते खां अधु मेल खनि परे वञी हिकु जाइ ते आहे। मुंहिंजी हिन कहाणी वारे ज़माने में तमामु घटि माण्हुनि खे क़दीम आसारनि ऐं अहिड़ियूं विसरी वियल जायूं ॾिसण जो शौक़ु हूंदो। इहा हिकु तमामु दिलचस्प जॻह हुई जेका लिबनान में ॼण लिकी पई हुई। माण्हू उन जाइ खे ॼण विसारे वेठा हुआ। पंहिंजे ईअं अलॻि थलॻि हुअण करे इहा जाइ पूॼारियुनि लाइ हिकु जन्नत जो मिसाल हुई ऐं वीचारनि उॿाणकनि आशिक़नि लाइ हिकु पवित्र दरगाह हुई। जीअं ई हिन मंदर में दाख़िल थिबो त उभरंदी दीवार ते पुराणी फ़लस्तीनी फ़न जी हिकु बेमिसाल तस्वीर ठहियल नज़र ईंदी। हीउ पथर ते उखरियल प्यार ऐं हुस्न जी देवी एश्तार जी तस्वीर आहे ऐं संदसि तख़्त ते संदसि इर्द गिर्द 7 दासियूं बिल्कुलु मुख़्तलिफ़ नमूननि में वेठल आहिनि। पहिरीं दासी जे हथ में हिकु ॾियाटी आहे, ॿिए जे हथ में गिटार आहे, टें जे हथ में अगरदान, चौथे जे हथ में शराब सां भरियल सिराही, पंजे जे हथ में गुलाब जी टारी, छहें जे हथ में गुलनि जो हार ऐं सतें जे हथ में तीर ऐं कमान आहे। 7 ई ॼणियूं देवीअ खे निहायत अदब सां ॾिसी रहियूं आहिनि। ॿी दीवार ते ॿी तस्वीर आहे जेका पहिरें जे मुक़ाबले में जदीद आहे। हिन तस्वीर में ईसा मसीह खे सलेब ते चाढ़ियल ॾेखारियो वियो आहे। संदसि जिस्म में किलियूं खुतियूं पयूं आहिनि ऐं संदसि भर में संदसि माउ ॾुखायल ऐं मेरी मैगिल्डन ॿियनि औरतुनि सां गॾु रोई रहियूं आहिनि। हीउ बाज़ंतीनी फ़न जो हिकु नमूनो तस्वीर आहे। हिन तस्वीर मां ज़ाहिर थिए थो त 15वीं या 16वीं सदी ईस्वी में उखरी वई आहे। उलहंदी वारी दीवार में 2 गोलायतियूं दरियूं आहिनि जिन मां सिज जा किरणा गुज़री
इन्हनि तस्वीरुनि खे रोशन कयो विझनि ऐं तस्वीरूं ईअं ॾिसण में अचनि ॼण मंझंदि सुनहरो रंग भरियल हुजे। इहो समूरो मंज़र हिकु शाइर खे माज़ी जी दुनिया में वठियो वञे, जिते हू हिकु फिलासफ़र खे चई सघे थो त इंसानु पैदाइशी तौरु मज़हबी पैदा थियो ऐं हर उहा शइ जेका संदसि वस खां ॿाहिरि हुई हिन उन जी तस्वीर कशी कई, जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु लिकल राज़नि तां पर्दो हटाइणु ऐं मौत ऐं ज़िंदगी जे बारे में संदसि ख़्वाहिशुनि जो इज़हार हो। उन ई अणॼातल मुंद में मां सलमा सां महीने में हिकु दफ़ो चंद कलाकनि लाइ मुलाक़ात कंदो हुउसि। असां उन्हनि अजीबो ग़रीब तस्वीरुनि बाबति ग़ौर कंदा हुआसीं ऐं ईसा जंहिंखे स्लैब में खोड़ियो वियो हो उन बाबति सोचींदा हुआसीं। उन्हनि गुज़री वियल फ़लस्तीनी मर्दनि ऐं औरतुनि बाबति सोचींदा हुआसीं जिन प्यार कयो हो ऐं इश्तार देवी जे रूप में हुस्न जी इबादत कई हुई। इश्तार जी न तस्वीर अॻियां लोबान ॿारी हुई, खुशबू छिड़काई हुई ऐं सवाइ संदसि इन क़िस्म जे ज़िक्र करण जे ॿियो कुझु बि न बचियो हो। उन्हनि घड़ियुनि जी यादि खे लफ़्ज़नि में बयानु करणु ॾुखियो आहे जिन में मां ऐं सलमा उन जी जाइ ते मिलंदा हुआसीं। उहे दोज़ख जहिड़ियूं घड़ियूं, दर्द, ख़ुशी, ग़म, उमीद ऐं मायूसी सां भरपूर घड़ियूं। असां उन पुराणे मंदर में ॾाढी राज़दारी सां लिकी लिकी मिलंदा हुआसीं, पुराणनि ॾींहंनि खे यादि कंदा हुआसीं ऐं दिलि जो हाल हिक ॿिए सां ओरींदा हुआसीं, पर मुस्तक़बिल जो ख़ौफ़ असां ते तारी रहंदो हो। आहिस्ते आहिस्ते दिलि जी गहराइयुनि में लिकल राज़ हिक ॿिए सां ओरींदा हुआसीं ऐं हिन नाकामी ऐं पेढ़ा वारी ज़िंदगी लाइ हिक ॿिए खे ॾोहारी ठहिराईंदा हुआसीं। ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में हिक ॿिए खे आथत ॾेई पंहिंजो पाण खे ख़ुशि करण जी कोशिशि कंदा हुआसीं ऐं पोइ हिन समूरे दर्द भरी कहाणी खे विसारे मुस्कुराइण जी कोशिशि कंदा हुआसीं। ऐं पोइ सलमा मुंहिंजी पेशानीअ ते चुमी ॾींदी हुई ऐं मूं ते वजदानी कैफ़ियत तारी थी वेंदी हुई। असांजी गुफ़्तगू रुगो प्यार मुहबत जी हद ताईं महदूद कान हुई। असां हर मौज़ू ते गुफ़्तगू कंदा हुआसीं, दुनिया में थींदड़ ताज़ी रदोबदल बाबति ॻाल्हाईंदा हुआसीं। हिकु दफ़े गुफ़्तगू दौरान सलमा मुआशिरे में हैसियत बाबति ॻाल्हायो। गुज़िरियल नस्लनि औरत जे किरदार ते जेके तासिरात छॾिया आहिनि, ज़ाल मुड़ुस जे रिश्ते जी अहमियत, रूहानियत मां पैदा थींदड़ ख़राबियुनि, मुआशिरती बिगाड़ ऐं बदचलनीअ सबबि औरत जी अज़दवा जी ज़िंदगीअ ते जेके असर पिया आहिनि उन्हनि बाबति गुफ़्तगू कई। उहा समूरी गुफ़्तगू मूंखे यादि आहे। सलमा चयो हो त शाइर ऐं अदीब औरत जी हक़ीक़तनि खे सम्झण जी कोशिशि करे रहिया आहिनि, पर वीचारा अॼु ताईं औरत जी दिलि में लिकल राज़नि खे सम्झी न सघिया आहिनि। औरत ते नज़र पिणु जंसी हवस भरी आहे। सोखेन औरत जी ज़ाहिरी हर शइ नज़र अची सघे थी, पर संदसि दिलि खे हू कॾहिं बि न सम्झी सघंदा। हू पिणु औरत खे नफ़रत जे बिलोर मां वॾो करे ॾिसनि था, जितां खेनि सवाइ औरत जी कमज़ोर ताबेदारी ऐं आण मञण जी ॿियो कुझु बि नज़र नथो अचे। हिक मौक़े ते दीवार ते उकिरियल तस्वीरुनि तरफ़ इशारो कंदे चयो हुआईं त हिन पथर जी दिलि ते उकिरियल तस्वीरुनि मां ॿ ॻाल्हियूं ज़ाहिर थियनि थियूं। हिकु तस्वीर में इश्तार देवी तख़्त ते वेठी आहे ऐं ॿी तस्वीर में मरियम सलेब जे भर में बीठी आहे। ही तस्वीरूं औरत जी ख़्वाहिश जे जौहर ऐं दिलि जे कुझु लिकल राज़नि खे ज़ाहिर कनि थियूं। संदसि प्यार ऐं दर्द जे विच में हालत ऐं मुहबत ऐं क़ुर्बानी जे विच में हालत खे ज़ाहिर कनि थियूं। मर्द सिर्फ़ु वाखाण ऐं नेक नामी जो ख़रीदार आहे ऐं उन्हनि शयुनि जी क़ीमत औरत खे ई चुकाइणी पवे थी। असांजे उन्हनि ॻुझनि मुलाक़ातुनि जी ख़बर सवाइ ख़ुदा जे ऐं ॿियो उन्हनि पखियुनि जे जेके उन मंदिर मथां उॾामंदा लंघी वेंदा हुआ, कंहिं ॿिए खे कान हुई। सलमा पंहिंजी गाॾी में वेही पाशा पार्क नाले हिकु जाइ ते ईंदी हुई ऐं पोइ उतां पंधु मंदिर हली ईंदी हुई, जिते आउं बेचैनी सां संदसि मुंतज़िर हूंदो हुउसि। असांखे कंहिंजी बि परवाह न हूंदी हुई त को असांजो पीछो थो करे या असांजे ईअं लिकण मिलण ते कंहिंजी नज़र आहे या न। उन ई पासे असांजो ध्यानु कॾहिं बि न वियो। उहो इश्क़ जंहिंखे बाहि साड़े निज बनायो हुजे ऐं लुड़कनि धोई पवित्र कयो हुजे, सो उन ॻाल्हि खां बालातर हूंदो आहे त ज़मानो शाखे थो शर्म ऐं हया सॾे। उहो ग़ुलामी जे सभिनी पाबंदियुनि खां आज़ादु हूंदो आहे। पाबंदियूं उहे जेके क़दामत पसंदि प्यार करण वारनि दिलनि लाइ मुक़ररु कयूं आहिनि। उहो इश्क़ वॾे फ़ख्र सां ख़ुदा जे साम्हूं हर ॻाल्हि जो जवाबु ॾेई सघे थो। हीउ इंसानी मुआशिरो 70 सदियुनि खां बिगड़ियल क़ानून ऐं क़ाइदा पालींदो रहियो आहे ऐं अञा ताईं
फितरत जे असूलनि खे सम्झण खां क़ासिर आहे ऐं उहो न सम्झी सघियो आहे त अज़ली कानून ऐं क़ाइदा हक़ीक़त में छा आहिनि। रूहानी बीमारियूं हिकु नस्ल खां ॿिए नस्ल खे मुंतक़िल थींदियूं आहिनि ऐं हिकु ॾींहुं मुआशिरे जो बाक़ाइदा हिकु हिसो बणिजी वेंदियूं आहिनि। कुझु माण्हुनि खे कुदरत तरफ़ां इहा ॾात मिलंदी आहे त हू उन बीमारी खे परखे सघनि ऐं उन ॻाल्हि जी निशानदी करण में खेनि को बि शर्म या हिजाब महसूसु न थींदो आहे। सलमा करीमी जो मुड़ुस जे घर मां ॿाहिरि अची चोरी चोरी मूंसां मिलणु कुझु माण्हुनि खे बुरो लॻंदो हूंदो। उन्हनि कूड़ियल ज़हननि रखंदड़नि खे हिकु सिहतमंद ख़्यालु रखंदड़ पुरअमन शख़्स फ़सादी नज़र ईंदो हूंदो। अहिड़ा शख़्स सचमुच अहिड़ियुनि बलाउनि वांगुरु आहिनि जेके ऊंदहनि बुरनि में रहंदियूं आहिनि ऐं हर वक़्तु खेनि डपु रहंदो आहे त मतां कंहिं लंघंदड़ जे पेर हेठां अची चिबाटजी न पवनि। उहो मज़लूम कैदी जेको बंदि खाने जूं शीखूं भञी आसानी सां भॼी वञी सघे थो, जेकॾहिं उहो कमु न करे त बुज़दिल सम्झिबो। पर मासूम सलमा हिकु मज़लूम कैदी जी सूरत में पंहिंजो पाण खे आज़ादु कराइण जे लाइक़ु न हुई। छा उन सूरत में खेसि ॾोहारी ठहिराए सघिजे थो जॾहिं त संदसि हालति अहिड़े कैदी वारी हुई जेको लोही शीखनि पुठियां बंदि हुजे ऐं जेल ई जेल मां सायनि ॿनियुनि जो नज़ारो करे सघंदो हुजे ऐं खुले आसमान खे ॾिसी सघंदो हुजे। छा ज़मानो खेसि संदसि मुड़ुस सां सचो सम्झंदो, छाकाणि जो हूअ एश्तार देवी ऐं ईसा मसीह जे विच में अची मूंसां गॾु वेहंदी हुई। छॾे ॾियो ज़माने खे, जेको वणेसि पियो चवे। सलमा उन चोर गप मां पार पइजी चुकी हुई जेका केतिरनि ई बेगुनाहनि खे गड़काए वई हुई। सलमा ज़मीन ते रहंदड़ नांगनि जी पहुच खां घणो मथे मुक़ाम ते पहुची चुकी हुई जिते बगड़नि जूं रड़ियूं ऐं रांभा पहुची न सघंदा आहिनि। माण्हुनि मूं बाबति बि अलाए छा सोचींदा हूंदा, पर उहो शख़्स जेको हक़ीक़त में मौत जो मुंहुं ॾिसी चुको हुजे सो कंहिं चोर जी शिकिल ॾिसी छा ड्रिजंदो। उहो सिपाही जेको जंग जे मैदान में चमकंदड़ तलवारनि पंहिंजे सिर ते ॾिसी चुको हुजे ऐं रत जूं नदियूं पंहिंजे पेरनि मां वहंदे ॾिसी चुको हुजे सो घिटीअ जे ॿारनि जे पथरनि उछलाइण जी छा परवाह कंदो। उहा जून महीने जी पछाड़ी हुई। बेरूत शहर जा माण्हू गर्मी खां बचण लाइ जबलनि ऐं ॿियनि मथां नंधंदा निकिरी विया हुआ। हिकु ॾींहुं आउं हमेशह वांगुरु सलमा सां मिलण लाइ मंदिर रवानो थियुसि। मुंहिंजे हथ में शाइरीअ जो हिकु किताबु हो। मंदिर पहुचंदे ई मां सलमा जो इंतज़ारु करणु लॻुसि ऐं किताबु खोले शेर पढ़णु लॻुसि। शेर पढ़ण सां मुंहिंजी दिलि ते वजदानी कैफ़ियत छाइजी वई ऐं मूंखे उन्हनि बादशाहनि, शाइरनि ऐं जोधनि जी यादि अचणु लॻी जिन ग्रेनाडा खे अलविदा चई ॻोढ़ा ॻाड़ींदे पंहिंजे घरनि ऐं घिटियुनि ते हसरत भरी निगाह विझंदे शहर छॾियो हो। उन वक़्तु मूं ॾिठो त सलमा बाग़ मां हलंदे मंदिर ॾांहुं अची रही आहे। संदसि हथ में छटरी हुई ऐं छटरीअ जे सहारे आहिस्ते आहिस्ते विखूं खणंदे अची रही हुई। ईअं थी लॻो दुनिया जहान जा सभई दर्द संदसि सिर ते टुटी पिया हुजनि। जॾहिं मुंहिंजे भर में अची वेठी त मूं संदसि मुंहं में तब्दीली महसूसु कई ऐं परेशान थियुसि त कीअं खां सभु कुझु पुछी वठां। सलमा महसूसु करे वरितो त मूं ते छा गुज़री रहियो आहे। मुंहिंजे मथे ते हथु रखंदे चयाईं त मुंहिंजे वेझो अचु मुंहिंजा महबूब, मूंखे थोरी उञत उझाइण ॾे, जुदाई जी घड़ी अची वई आहे। मूंखां पुछियो त छा तुंहिंजे मुड़ुस खे असांजे हीअं मिलण जी ख़बर पइजी वई आहे। तंहिं ते जवाबु ॾिनई त मुंहिंजे मुड़ुस खे त ख़ैर मुंहिंजी का परवाह ई कान्हे ऐं न कोई को फ़िक्रु अथसि त आउं कीअं थी पंहिंजो वक़्तु गुज़ारियां। हू हर वक़्तु उन्हनि वीचारनि छोकिरियुनि सां मस्तु रहंदो आहे जिन खे गुरबत बदपेशो करण ते मजबूर करे छॾियो आहे। उहे वीचारियूं छोकिरियूं जेके मानीन टुकरी लाइ ॻोढ़ा ॻाड़ींदे दिलि ते पथर रखी पंहिंजो जिस्म विकिणण ते मजबूर आहिनि। पोइ मां पुछियोमांसि त भला उहा कहिड़ी शइ आहे जेका तोखे हिन रीति मंदिर में अचण खां रोके रही आहे। किथे तुंहिंजी दिलि त जुदाई न चाही रही आहे। अखियुनि में आब आणींदे सलमा वराणियो त मुंहिंजा महबूब, मुंहिंजी दिलि तोखां कॾहिं बि जुदाई न चाहींदी। तूं त ॼण मुंहिंजो ई हिसो आहीं। तोखे ॾिसंदे ई मुंहिंजूं अखियूं कॾहिं बि न थकिबियूं। तूं ई त संदन रोशनी आहीं। पर क़िस्मत खे शायदि इहो मंज़ूरु आहे त आउं हथकड़ियूं पाए ज़िंदगीअ जे कंडनि ऐं पथरनि सां भरियल रस्ते ते लंघां। भला मूंखे का ख़ुशी थींदी छा
जो तुंहिंजी क़िस्मत बि मूं वांगुरु थी पवे। ऐं पोइ चयाईं त मां शायदि वधीक ॻाल्हाए न सघां, छाकाणि जो सीनो ग़म सां भरिजी आयो अथमि ऐं ज़बान बंदि थी रही अथमि। नाउमीदी सबबु ही चप वधीक चुरी न सघंदा ऐं डपु अथमि त किथे तूं बि उहो कुझु महसूसु करणु न लॻें जेको मूंखे महसूसु थी रहियो आहे। पर मूं पुछी वरितोमांसि त छा मतिलबु आहे तुंहिंजो सलमा, तोखे छाजो डपु थी रहियो आहे? पाण ॿिन्ही हथनि सां पंहिंजो मुंहुं लिकाईंदे रोअंदी रही चयाईं त पादरी मूंखे जंहिं क़बर में क़ैद कयो आहे, आउं महीने में हिकु दफ़ो उन क़बर मां ॿाहिरि वेंदी आहियां, उहा ख़बर पादरीअ खे पइजी वई आहे। मूं पुछियोमांसि त छा पादरी खे इहा ख़बर बि पइजी वई आहे त असां हिन जाइ ते पाण में मिलंदा आहियूं? सलमा जवाबु ॾिनो त जेकॾहिं पादरी खे इहा ख़बर पइजी वञी आहे त शायदि तूं अॼु मूंखे हिते न ॾिसी आहे, पर खेसि शक पइजी वियो आहे। तंहिं करे सभिनी नौकरनि ऐं चौकीदारनि खे ख़बरदार करे छॾियो अथई त मूं ते कड़ी नज़र रखनि। बसि मूंखे त ईअं महसूसु थी रहियो आहे ॼण घर जा सभई रस्ता ऐं दीवारूं हर वक़्तु मूंखे तकींदा हुजनि त आउं काॾे थी वञा ऐं इजो था मूं ॾे इशारो कनि। मूंखे चओ तरफ़ पड़लाओ ईंदे था महसूसु थियनि। पोइ कुझु देरि ख़ामोश रही ऐं गलनि तां लुड़क ॻाड़ींदी रही। पोइ चवणु लॻी त मूंखे पादरी जो को बि डपु न आहे। भला कंहिं ॿुॾंदे खे कपिड़नि आले थियण जो फ़िक्रु थी सघे थो छा? पर मूंखे तुंहिंजो फ़िक्रु आहे त तूं किथे फासिजी न पवें ऐं पादरीअ जो शिकार भरिजी वञे। तूं अञा नंढो आहीं ऐं सिज जे हिकु आज़ादु किरणे वांगुरु आहीं। मूंखे उन क़ज़ा जी परवाह कान्हे जंहिं संदसि समूरा तीर मुंहिंजी छातीअ में खोड़े छॾिया आहिनि, पर मूंखे उन बला जो ख़ौफ़ आहे जेका तुंहिंजो पेड़ न पटे वठे ऐं पहाड़ जी चोटी सर करण खां तोखे रोके विझे, जित रोशन मुस्तक़बिल ख़ुशी ऐं शादमानी सां तुंहिंजी मरहबा करण लाइ इंतज़ार में आहे। मूं चयोमांसि, उहो शख़्स जंहिंखे रोशनीअ जे अजगर ऐं ऊंदाह जे बगड़नि कुझु न कयो, तंहिंखे ही राति ॾींहुं हमेशह धोखो ॾींदा रहंदा। ऐं थोरो गौर सां ॿुध, छा जुदाई सिर्फ़ु माण्हुनि जी बदनज़र ऐं कमीणाइप खां बचण जो वाहिद ज़रियो वञी रही आहे ऐं प्यार ऐं आज़ादी जा सभु रस्ता बंदि थी चुका आहिनि? छा मौत जे फ़रिश्ते जी ख़्वाहिश खे तस्लीम करण खां सवाइ असां वटि को ॿियो रस्तो न रहियो आहे? तंहिं ते जवाबु ॾिनई त कुझु बि न बचियो आहे सवाइ उन ई जे त हिक ॿिए खे अलविदा चई हमेशह लाइ जुदा थी वञिजे। ऐं पोइ मूं सरकशी वारे अंदाज़ में संदसि हथु पकिड़े वरितो ऐं ॾाढे जोश मां चयोमांसि त ॾिस, घणो ई वक़्तु असां माण्हुनि अॻियां आण मञी आहे। उन घड़ी खां वठी जॾहिं असां पहिरियों भेरो मिलिया हुआसीं, हिन महिल ताईं असां अंधा बणिजी सननि बुतनि जी पूॼा कई आहे ऐं उन वक़्त खां वठी पादरी जे हथ में ॼण रांदीका बणिजी विया आहियूं। जॾहिं वणीसि असां सां खेॾे, जॾहिं वणीसि फिटो करे। छा मरण घड़ी ताईं असांजी इहा हालति रहंदी? छा ख़ुदा असांखे उन ई लाइ पैदा कयो आहे ऐं ईअं हमेशह मौत जे मुंहं में पिया हुजूं? छा ग़ुलामी वारी ज़िंदगी गुज़ारण लाइ असांखे आज़ादु छॾियो अथसि? उहो शख़्स जेको पंहिंजी आत्मा जी आग पंहिंजे ई हथनि सां विसाए काफ़र सॾिबो, ऐं उहो शख़्स जेको ज़ुल्म जे ख़िलाफ़ बग़ावत न करे बज़ाते ख़ुदि पंहिंजे पाण सां नाइंसाफ़ी कंदो। मां तोसां प्यारु करियां थो ऐं तूं पिणु मूंसां प्यारु करें थी। प्यारु हिकु क़ीमती ख़ज़ानो आहे जेको हसास तबियत वारनि इंसाननि लाइ कुदरत तरफ़ां हिकु तोहफ़ो आहे। छा असां उन ख़ज़ाने खे ईअं खणी फिटो कयूं त भली जानवरनि जे पेरनि हेठां अची लताड़जी वञे? हीअ दुनिया ख़ूबसूरती ऐं इसरार सां भरी पई आहे, पोइ असां हिन सोढ़ी सुरंग में छो रही रहिया आहियूं जेका पादरी ऐं संदसि पोइलगनि असां लाइ खोटरी आहे? पंहिंजनि कुलनि तां ही कवांठी लाइ फिटी छो न कयूं ऐं पेरनि जूं ज़ंजीरूं लाइ फिटी छो न कयूं ऐं अमुन शांतीअ तरफ़ हिकु क़दम वधायूं? ख़ुदा जी अज़ीम खुदाई पई आहे, उथ त ही नंढड़ो मंदिरु छॾे हलूं। सलमा, अच त ही जाहिलनि जो मुल्क छॾे हलूं ऐं ग़ुलामी मां छुटकारो हासिलु कयूं ऐं अहिड़े पार हलूं जिते हिननि चोरनि जी पहुच न हुजे। राति जी ऊंदाही में समुंड जे किनारे तरफ़ हलूं ऐं उतां अहिड़ी ॿेड़ी में हली विहूं जेका असांखे समुंडनि जे उन पार वठी हली सघे। असांखे अहिड़ी जाइ ते हली छॾे जिते सम्झ ऐं ख़ुशी सां भरपूर हिकु नई ज़िंदगी ॻोल्हे सघूं। घबराए न सलमा, ही घड़ियूं असां लाइ बादशाहनि जे ताज खां बि वधीक क़ीमती आहिनि ऐं फ़रिश्तनि जे मक़ाम खां बि वधीक आहिनि। अचु त रोशनीअ जो रस्तो अख़्तियार कयूं जेको असांखे हिन बंज ज़मीन मां ॿाहिरि कढे अहिड़े देस में वठी हलंदो जिते ख़ुशबू भरिया गुल टिणंदा हुजनि। हिन पंहिंजो कंधु धूणियो ऐं कुझु देरि ताईं मंदिर जी छत ॾे निहारींदी रही।
जीअं का शइ ॾिसंदी हुजे ऐं पोइ दर्द भरी मुस्कुराहट चपनि ते आणींदे चयाईं त न मुंहिंजा महबूब, ईअं कॾहिं बि न थींदो। आसमान वारनि मूंखे थूअर जे पाणी सां भरियल प्यालो ॾिनो ऐं आउं कोड़ाण जी हक़ीक़त खे सम्झण ख़ातिर समूरो पी वियुसि। ऐं जॾहिं तरे में कुझु फुड़ा वञी बचा आहिनि त छा उन्हनि खे हारे छॾियां? मां उहे बि दवा सम्झी पी वेंदसि। मूंखे अमुन ऐं प्यार वारी ज़िंदगी जी का बि ख़्वाहिश कान रही आहे ऐं मां ज़िंदगी जी मिठाण ऐं ख़ुशीअ खे चखण जे क़ाबिल ई न रही आहियां। हिकु भॻल खंभड़ाटियुनि वारो पखी खुले आसमान में कॾहिं बि उॾामी न सघंदो। उहे अखियूं जेके मेणबती जी रोशनीअ जूं आदी थी चुकियूं हुजनि, हाणे सिज तरफ़ निहारे न सघंदियूं। मूंसां ख़ुशी वारी ज़िंदगी बाबति कुझु बि न ॻाल्हाए। उहे ॻाल्हियूं ॿुधी मूंखे वेतर तकलीफ़ थिए थी। हाणे आउं अमुन ऐं शांती जे पासे खां बि डिॼण लॻी आहियां। मूंसां उन क़िस्म जो ज़िक्र न कर। मूं तरफ़ ॾिस त मां तोखे उहा मशिल ॾेखारियां जेका आसमान वारनि मुंहिंजी सड़ियल दिलि जी रख में रोशन कई आहे। छा तोखे ख़बर आहे त मूंखे तोसां एतिरो प्यारु आहे जेतिरो कंहिं माउ जो पंहिंजे अकेले ॿार सां हूंदो आहे। ऐं प्यार ई मूंखे उहो सेखारियो आहे त तोखे पंहिंजो पाण खां बि बचाए सघां। असांजो प्यारु बाहि सां धोई पाक थियल प्यारु आहे जेको तोसां कंहिं दूराए देस भॼी हलण खां रोके थो। प्यार मुंहिंजी ख़्वाहिश खे रोके विधो आहे त जीअं तूं पंहिंजी मर्ज़ीअ सां आज़ादु दुनिया में घुमी फिरी सघें। पंहिंजे महबूब लाइ अहसासु मिल्कियत पैदा थिए ऐं उहो अहसासु पैदा थिए त महबूब सिर्फ़ु मुंहिंजो आहे। उहो महदूद प्यार जो हिकु अंदाज़ चइबो। लामहदूद प्यार सिर्फ़ु प्यार ख़ातिर ई थींदो आहे। उहो प्यार जेको जवानी जी बहार अचणु सबबु थींदो आहे। ॾाढी सादे क़िस्म जो प्यार हूंदो आहे ऐं उन प्यार में उहो अहसासु थींदो आहे त महबूब सिर्फ़ु मुंहिंजो हुजे। उन प्यार जी सुञाण उहा आहे त चुमियुनि ऐं भाकुरनि सां जीअं पोइ तीअं वेंदो वधंदो। प्यार जेको आसमान जे दामन में पैदा थी राति जे मरनी असरारनि सां गॾु नाज़िल थींदो आहे, पर लोक ऐं अमरता सां भरपूर हूंदो आहे ऐं पंहिंजे देवता खां सवाइ ॿिए कंहिंजे बि साम्हूं जवाबदार न हूंदो आहे। जॾहिं मूंखे ख़बर पई त पादरी खे मुंहिंजो हीअं घर खां ॿाहिरि निकिरणु नापसंदि आहे ऐं मूंखे उन ई खां रोके ज़िंदगी जी आख़िरी ख़ुशी बि मूंखां खसणु थो चाहे त आउं घर जी दरी वटि अची बीठसि ऐं ॿाहिरि समुंड जो नज़ारो करणु लॻसि। मूं समुंड पार उन्हनि मुल्कनि बाबति सोचियो जिते हक़ीक़ी ऐं शख़्सी आज़ादी ॻोल्हे सघिजे थी। मूं तसवुरु कयो त ॼण तुंहिंजे भर में वेठी आहियां ऐं तुंहिंजी आत्मा मूं वटि आहे ऐं उहो सोचींदे आउं तुंहिंजे प्यार जे समुंड में ॿुॾी वियसि। पर इहे सभई ख़्याल जेके हिकु औरत जे दिलि खे रोशन करे मुआशिरती रीतनि रस्मुनि ख़िलाफ़ु उभारनि था ऐं हिकु आज़ादु दुनिया वसाइण लाइ आमादा कनि था, तिन मां मूंखे इहा ख़बर पई त ॼण आउं कमज़ोर हुजां ऐं असांजो प्यारु ॼण कमज़ोर ऐं महदूद हुजे। इहो अहसासु थियणु लॻुमि त ॼण आउं सिज जी तपिश जो मुक़ाबिलो करण जी क़ाबिल न हुजां ऐं उहो सभु कुझु सोचे मां उन बादशाह वांगुरु रोअणु लॻियसि जंहिंजो ताज गज़ब कयो वियो हुजे। अचानक मूंखे पंहिंजे वहंदड़ लुड़कनि में तुंहिंजो चहिरो नज़र आयो ऐं महसूसु थियुमि त तूं ॼण मूंखे घूरींदो हुजे ऐं मूंखे यादि अची वियो त हिकु दफ़ो तो मूंखे छा चयो हो। तो चयो हो त अच सलमा, अच त ईंदड़ तूफ़ान जे साम्हूं मज़बूत मनारा थी बीहूं, अच त दुश्मन जे साम्हूं बहादुर सिपाही बणिजी बीहूं ऐं बेहथियार हूंदे बि संदसि हथियारनि जो मुक़ाबिलो कयूं। जेकॾहिं असां मरी वियासीं त शहीद थियासीं ऐं जे खटियोसीं त ॼण गाज़ी थियासीं। ऐं तो चयो हो त रुकावटुनि खे ओरांगणी बहादुरीअ जी निशानी आहे। तकलीफ़ुनि सां मुक़ाबिलो करणु अयाशीअ वारी ज़िंदगीअ खां बहितर आहे। तो इहे लफ़्ज़ उन वक़्तु चया हुआ जंहिं वक़्तु मौत मुंहिंजे पीउ जे बिस्तरे ते अची बीठो हो ऐं तुंहिंजा चयल इहे लफ़्ज़ मूंखे काल्ह उन वक़्तु यादि आया जॾहिं मायूसी जो भूत मुंहिंजे सिर ते अची बीठो हो। मां उन क़ैद जी तन्हाई में पंहिंजी दिलि खे मज़बूत करे ख़्यालनि खे यकजा कयो ऐं महसूसु कयो त हीउ बेबहा आज़ादी वारो ख़्यालु असांजी तकलीफ़ुनि ऐं दर्दनि खे वाक़ई घटाए सघे थो, पर असांजो प्यारु त समुंड वांगुरु ऊन्हो आहे ऐं सितारनि जेतिरो ऊचो आहे ऐं आसमान वांगुरु वसी आहे। उहो सोचे मुंहिंजी कमज़ोर आत्मा खे ॼण नई शक्ति मिली ऐं हाणे मूं में हौसलो पैदा थी पियो आहे त पंहिंजी का वॾी शइ क़ुर्बान करे सघां ऐं अज़ीम क़ुर्बानी ॾेई अज़मत जी मंज़िल ते पहुची सघां। पोइ उहा अज़ीम शइ मूं लाइ कहिड़ी थी सघे थी? उहा मुंहिंजी ख़ुशी जी क़ुर्बानी थी सघे थी। अहिड़ी तरह माण्हुनि जी नज़र में तुंहिंजी पाक दामनी ऐं एतिराम बरक़रार रहंदो
ऐं तूं ड्रोह ऐं ईज़ा रसानी खां बची वेंदे। माज़ी में आउं जॾहिं बि हिन जाइ ते आई आहियां त ईअं लॻंदो हुअमि ॼण मुंहिंजे जिस्म ते लोह जूं ज़ंजीरूं पियल हुजनि, पर अॼु आउं हिकु नए इरादे सां हितां आयुसि ऐं उन्हनि ज़ंजीरनि वारे ख़्याल ते मूंखे खिल पई आई ऐं अॼु मुंहिंजो रस्तो पाण वधीक आसान थी पियो। पहिरीं आउं हिन मंदर में हिकु मुंतशिर सूरत वांगुरु ईंदी हुअसि, पर अॼु खां हिकु बहादुर औरत बणिजी आई आहियां, जंहिंखे ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि मां गुज़रण जी क़ीमत जी बि ख़बर आहे ऐं जंहिंखे क़ुर्बानी जी अहमियत जो बि अहसासु आहे। अॼु आउं उहा औरत बणिजी आई आहियां जेका पंहिंजे महबूब खे जाहिलनि जो शिकार थियण खां बचाए सघे थी। अॼु आउं उहा औरत बणिजी आई आहियां जेका पंहिंजे महबूब खे पंहिंजे ई नफ़सानी ख़्वाहिश जो शिकार थियण खां बचाए सघे थी। पहिरीं आउं तुंहिंजे भर में ॼण उहो चिटो अक्स बणिजी अची वेहंदी हुअसि, पर अॼु प्यार जी देवी एश्तार ऐं ईसा मसीह जे साम्हूं तोखे पंहिंजो हक़ीक़ी रूप ॾेखारण आई आहियां। हा, मां उहो वणु आहियां जेको शाम में वधी वॾो थियो आहे, पर अॼु आउं पंहिंजूं टारियूं सिज जी रोशनीअ में फैलाए रही आहियां। अॼु आउं तोखे हिते अलविदा करण आई आहियां। मुंहिंजा महबूब, मूंखे उमेद आहे त असांजी अलविदा पिणु असांजे प्यार जेतिरी रोबदार ऐं शानदार हूंदी। असांजी अॼोकी अलविदा उन ई बाहि वांगुरु हूंदी जेका सोन खे पिघारे खेसि वधीक चमकंदड़ ऐं क़ीमती बनाए छॾींदी आहे। सलमा मूंखे ॻाल्हाइण या एहतिजाज जो त सफ़ा मौक़ो ई कोन ॾिनो ऐं पोइ मूं ॾे टिक ॿधी निहारण लॻी। संदसि अखियुनि में अजीब चमक हुई ऐं चहिरे ते वक़ार सचपुच त कंहिं फ़रिश्ते वांगुरु नज़र अची रहियो हो। ऐं पोइ ओचितो पंहिंजो पाण खे खणी मुंहिंजे मथां छॾियईं। हिन खां कॾहिं बि ईअं न कयो हुआईं। जीअं ई सिजु हेठि थियो, बाग़नि ऐं गाह सां भरियल मैदाननि में रोशनी झुकी थी, सलमा मंदिर जे विच में अची बीठी ऐं तस्वीरुनि खे ॾिसण लॻी। ईअं लॻुमि ॼण पंहिंजी अखियुनि जी रोशनी पिणु तस्वीरुनि में ओते छॾणु चाहींदी हुजे। ऐं पोइ थोरो अॻिते वधी ईसा जी तस्वीर अॻियां अदब सां झुकी वेठी, खेसि पेरनि ते चुमी ॾिनई ऐं चयाईं त ए मसीहा, मां इश्तार जी ख़ुशी ऐं करार वारी दुनिया जे बदिरां तुंहिंजे सलेब खे वधीक पसंदि कयो आहे। मूं गुलनि जो हार गिचीअ मां लाहे फिटो कयो आहे ऐं कंडनि जो हार पातो अथमि। ख़ुशबू ऐं अतुर बदिरां सिर्फ़ु रत ऐं लुड़क पंहिंजे बदन ते छिड़किया अथमि। उहो प्यालो जेको आबे हयात पीअण लाइ ठाहियो वियो हो, तंहिं में ज़हर भरे ढुक ढुक करे पीतो अथमि। मूंखे क़बूल कर ए मुंहिंजा ख़ुदा, मूंखे पंहिंजे पोइलॻनि में शामिल कर ऐं उन्हनि वारो रस्तो ॾेखार। सननि तकलीफ़ुनि ऐं ग़मनि में मूंखे पिणु शामिल कर। सलमा उथी बीठी ऐं मूं ॾे निहारे चवणु लॻी, हाणे आउं उन ई ऊंदाही गार में आसानी सां मोटी वेंदसि जिते बदरूहनि जो पाछो आहे। मूंसां का बि हमदर्दी न कजांइ। उहा आत्मा जेका हिकु दफ़ो ख़ुदा जो मुंहुं ॾिसी वठे, कंहिं बि ॻाल्हि खां न डिॼंदी आहे। उहे अखियूं जेके बिश्त जो निज़ारो करे वठनि, उहे दुनिया जे दर्दनि सबबु बंदि थी न सघंदियूं। ऐं उहे लफ़्ज़ अदा कंदे ई सलमा मंदिर मां हली वई। पोइ आउं ख़्यालनि जे समुंड में गलतान थी वियुसि ऐं उन दुनिया में पहुची वियुसि जिते ख़ुदा पंहिंजे तख़्त ते वेठो आहे ऐं फ़रिश्ता संदसि चौधारी बीठा था ज़मीन वारनि जा करतूत लिखनि, जिते दुखायल आत्माऊं पंहिंजो दास्तान बयानु पियूं कनि ऐं हूरूं दर्द ऐं अमरता भरिया प्यार जा गीत पियूं ॻाइनि। जॾहिं उन ख्वाब मां मुंहिंजी अखि खोली त चोतरफ़ ऊंदहि थी चुकी हुई ऐं राति पंहिंजे जोबनि ते पहुची चुकी हुई। आउं घबराइजी वियुसि ऐं घबरायल हालति में पंहिंजो पाण खे बाग़ जे विच में बीठल महसूसु कयुमि ऐं चोतरफ़ मूंखे सलमा जे अदा कयल हर लफ़्ज़ जो पड़लाव पए ॿुधण में आयो। मूंखे संदसि ख़ामोश चहिरो यादि अची वियो। संदसि हर अदा ऐं हर हरकत यादि अची रही हुअमि। संदसि वातां अदा कयल हर लफ़्ज़ ऐं संदसि हथनि जो शुआ यादि अची रहियो हुअमि ऐं उहो सभु कुझु उन वक़्त ताईं यादि ईंदो रहियुमि जेसीं ताईं दिलि उहो वञी तस्लीम कयो त हूअ हाणे अलविदा करे चुकी आहे। ऐं पोइ पंहिंजे ईअं अकेलो रहिजी वञण जो अहसासु खाइणु लॻुमि ऐं तन्हाई जो दर्द वेतर खाइणु लॻुमि। मायूसी ऐं नाउमीदी मूं ते छांइजी चुकी हुई ऐं मुंहिंजी दिलि भॼी भोर भोर थी चुकी हुई। ज़िंदगी में पहिरियों भेरो अहसासु कयुमि त जेतोणीकि असां आज़ादु पैदा थिया आहियूं, पर तॾहिं बि असांखे अबनि ॾाॾनि जे ठाहियल कानूननि अॻियां ग़ुलाम बणिजी रहणो आहे। आसमान वारा जिन जे बारे में असांजो ख़्यालु आहे त हू सभु कुझु करे सघनि था, से वीचारा बि इन सिलसिले में बेवस आहिनि। उन राति खां वठी आउं
केतिरो वक़्तु सोचींदो रहियुसि त आख़िर उहा कहिड़ी शइ हुई जंहिंजे ख़ातिर सलमा मौत खे ज़िंदगीअ ते तरजीह ॾिनी। मां सोचींदो रहियुसि त छा उहा क़ुर्बानी जी अज़मत हुई या बग़ावत खां बग़ावत। आया उहा सोच त सरकशीअ में इहा अज़मत न आहे जेका क़ुर्बानी ॾियण में आहे। उहो सभु कुझु सोचे सम्झी हिन महिल ताईं आउं फ़क़ति उन नतीजे ते पहुतो आहियां त इहा शइ हुई वफ़ादारी, जेका असांजे हर अमल खे पाक बनाए एतिराम ऐं इज़त बख़्शे सघे थी, ऐं उहा वफ़ादारी सलमा में हुई। सलमा जी शादी खे पूरा 5 साल गुज़री विया ऐं उन ई अरसे में खेसि को बि औलाद कोन थियो, जेको संदसि ऐं संदसि मुड़ुस विच में ॻांढापे जो सबबु बणिजे ऐं ॿिनि मुतज़ाद ख़्यालनि वारी ज़ाल मुड़ुस खे हिक ॿिए जे वेझो आणे सघे। मर्द जो उहो ख़्यालु त ॿार ॼमे ऐं संदसि नस्ल हमेशह बरक़रार रहे, तंहिं करे वेचारी सुंड औरत खे मुआशिरे में हक़ीर तसवुरु कयो वेंदो आहे। कटर क़िस्म जो मर्द पंहिंजी सुंड ज़ाल खे ॼण दुश्मन तसवुरु कंदो आहे ऐं ॻाल्हि ॻाल्हि ते साणसि नफ़रत ऐं धिकार जो इज़हार कंदो आहे ऐं हिन वेचारीअ जी मौत जी दुआ कंदो रहंदो आहे। मंसूर बेगालिब बि उन्हनि मर्दनि मंझां हो। हीउ हिकु इंतिहाई बदमज़ाज, सख़्त मज़ाज ऐं लालची क़िस्म जो इंसानु हो। संदसि इहा ख़्वाहिश हुई त ॿार ॼमे ऐं संदसि नालो रोशन थिए। सलमा वेचारी लाइ नफ़रत जो बाइस बणिजी वई, बजाए उन जे त हू संदसि हुस्न ऐं नेक सीरत वण जो क़दुरु करे। वणु जेको ऊंदहि में वधी वॾो थींदो आहे, कॾहिं बि फर न झलींदो आहे, ऐं सलमा जेका ओचितो ऊंदहि जी गार में हली वई हुई, ॿार न ॼणे सघी। राति जे ॻाईंदड़ पखी खे फासाए जेकॾहिं कंहिं पिंजरे में बंदि कबो त हू पिंजरे अंदरि कॾहिं बि पंहिंजो आखेरो न ठाहींदो। पाण त पिंजरे अंदरि क़ैद आहे, पर संदसि बछड़ा बि पिंजरे अंदरि ॼमंदे ई क़ैदी बणिजी पवनि। सलमा बदबख़्तीअ जे बंधन में बंदि हुई ऐं आसमान वारनि जी मर्ज़ी न हुई त को नओं जावल बि पैदा थींदे ई क़ैदी बणिजी पवे। सुहिणा गुल पटनि में बि पैदा थी पवंदा आहिनि, पर उहा फितरत ऐं सिज जे प्यार जे नतीजे में पैदा थींदा आहिनि। इंसान जा बछड़ा प्यार ऐं दया जे ॼण गुलनि वांगुरु हूंदा आहिनि, ऐं प्यार ऐं दया सलमा जे उन विच बैरूत वारे शानदार सावराणे घर में कॾहिं बि कोन विया हूंदा। हूअ हर राति ख़ुदा खां दुआ पिनंदी हुई त खेसि को औलाद थिए, खेसि कुझु त आराम ऐं राहत मिले। हू दुआ घुरंदी रही ऐं हिकु ॾींहुं आसमान वारनि संदसि ॿुधी वरिती। वणु जेको ऊंदहि में वधी वॾो थियो हो, तंहिं फर झलियो। राति जे ॻाईंदड़ पखीअ पिंजरे अंदरि क़ैद में पंहिंजा खंभड़ा पटे तिन मां आखेरो ठाहिणु शुरू कयो। ख़ुदा खां उहो क़ीमती तोहफ़ो वठण लाइ सलमा पंहिंजूं ॿाहूं फैलायूं। हिन लाइ माउ बणजण खां वधीक हिन दुनिया में ॿी कहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि थी सघे थी। हिन बेचैनी सां इंतज़ारु करणु शुरू कयो ऐं हिकु हिकु ॾींहुं करे ॻणणु लॻी ऐं उन ॾींहं जो इंतज़ारु करणु लॻी जॾहिं कुदरत जो मिठो राग संदसि ॿार जे रोअण जो आवाज़ु संदसि कननि सां अची टकराईंदो। खेसि सुबुह जो को किरणो त नज़र आयो, मुस्तक़बिल में का झलक त नज़र आई, उहो पिणु निस्तान जो ई महीनो हो। जॾहिं सलमा ॿार ॼण जे सूरनि सां बिस्तरे ते दाख़िल थी, जित मौत ऐं ज़िंदगी जी पाण में कशमकश जारी हुई, डॉक्टर ऐं दाई नए महिमान जा मुंतज़र हुआ। आधी राति खां पोइ सलमा ॿार जे ॼमण जी दांह कई, उहा दांह जंहिंमें ज़िंदगीअ खां धार थी नओं रूप वठंदी आहे, उहा दांह जंहिंमें हुअण न हुअण मां अमल में ईंदो आहे, उहा दांह जंहिंमें कमज़ोर शक्ति ताक़तवर शक्ति अॻियां ज़हूर में ईंदी आहे। दांह ग़रीब सलमा जी दांह, जेका मौत ऐं ज़िंदगी जे विच में कशमकश में मुब्तला हुई। ठीकु प्रभात महिल सलमा नंढड़े पुट खे जनमु ॾिनो ऐं पोइ जीअं ई अखियूं पटे कमरे में नज़र कयईं त खेसि चो तरफ़ मुस्कुराईंदड़ चहिरा नज़र आया, ऐं वरी जॾहिं ॿीहर कंधु खणी नज़र कयईं त मौत ऐं ज़िंदगी पाण में जंग कंदे नज़र आयसि, ऐं पोइ हिकु आह भरे चयईं त ए मुंहिंजा पुटड़ा। दाईअ ॿार खे रेशमी कपिड़े में वेढ़े माउ जे भरिसां लेटाए छॾियो। डॉक्टर ॾाढी हमदर्दी सां सलमा खे ॾिसी रहियो हो ऐं साॻे वक़्तु पंहिंजी पेशानी तां पघर बि उकी रहियो हो। हर तरफ़ ख़ुशीअ जा नारा लॻी विया ऐं हर शख़्स ॿार जे पीउ खे संदसि ॿार पैदा थियण ते मुबारकबाद ॾेई रहियो हो, पर डॉक्टर जी नज़र मुसलसिल सलमा जे चहिरे ते हुई ऐं बार बार परेशानीअ वचां पंहिंजी पेशानी उघी रहियो हो। सभु नौकर चाकर ख़ुशीअ जी इहा ख़बर खणी हिक ॿिए पुठियां
मंसूर बे गालिब वटि वञी रहिया हुआ, पर डॉक्टर कॾहिं ॿार खे थी ॾिठो त कॾहिं सलमा खे थी ॾिठो। जीअं सुबुह थियो, सलमा पंहिंजे ॿार खे छातीअ सां खणी लाथो। ॿार हिकु दफ़े लाइ अखियूं खोलियूं, माउ खे ॾिठो ऐं पोइ थोरी देरि लाइ ॾकियो ऐं अखियूं हमेशह हमेशह लाइ पूरे छॾियईं। डॉक्टर ॿार खे सलमा जे ॿाहुनि मां खणी वरितो ऐं रोअण हार की आवाज़ में बुणकियो, अड़े ही त मोकिलाईंदड़ महिमान आहे। ॿार मोकिलाए वियो, जॾहिं त ओड़े पाड़े वारा सभु पीउ सां गॾु वॾे हाल में ख़ुशियूं मल्हाए रहिया हुआ ऐं नए आयल वारिस जी सिहत जाम भरे रहिया हुआ। सलमा निमाणाई सां डॉक्टर खे चयो त थोरो मूंखे पंहिंजो ॿारु ॾे त सही, आउं पंहिंजे भाकुर में सुम्हारियांसि। ॿारु मरी चुको हो, पर हाल में ख़ुशीअ जो जशन ज़ोरो शोर सां मल्हाइजी रहियो हो। गिलासनि जे टकराइण ऐं थांवनि जा आवाज़ बराबरि अची रहिया हुआ। हू प्रभात महल ॼाओ ऐं सिज जे पहिरें किरणे सां मोकिलाए वियो। हिकु ख़्याल वांगुरु पैदा थी हिकु दांह बणिजी हलियो वियो ऐं पाशोले वांगुरु ग़ाइब थी वियो। पंहिंजी माउ खे थोरी फरहत ऐं आराम ख़ातिर तरसियो बिल्कुलु कीन। राति जे पोएं पहर में संदसि ज़िंदगी शुरू थी ऐं सुबुह थींदे ई ख़ात्मो थियुसि। ही माक जे उन ई फुड़े वांगुरु पैदा थियो जेको राति जो गुल ते पवंदो आहे ऐं सिज जे ज़ाहिर थियण सां ई बाफ़ बणिजी उॾामी वेंदो आहे। उन ई मोती वांगुरु आयो जंहिंखे लहर किनारे ते आणे छॾियो, पर वीर लहण सां गॾु वापसि समुंड जे तरे में हलियो वञे। सूसन गुल जे उन ई मुखड़ी वांगुरु पैदा थियो जेको अञा टिड़ी मस हुजे त खेसि कंहिं पटे निपोड़े छॾियो हुजे। अहिड़ो महिमान थी आयो जंहिंजी आमद ते सलमा जी उजामियल दिलि थोरी टिड़ी, पर संदसि मौत ते सलमा जी आत्मा बि ॼण मरी वई। हिकु इंसान जी ज़िंदगी जो उहो ई अंजाम हूंदो आहे। अहिड़ी तरह हिकु क़ौम जी ज़िंदगी हूंदी आहे, तारनि जी ज़िंदगी हूंदी आहे, सिज जी ज़िंदगी हूंदी आहे, चंड जी ज़िंदगी हूंदी आहे। सलमा डॉक्टर ॾे निहारे चयो त मुंहिंजो ॿारु मुंहिंजे हवाले कर, मूंखे ॾे त पंहिंजे सीने सां लाहियांसि ऐं खीरु पीआरियांसि। डॉक्टर जो कंधु झुकी वियो ऐं गंभीर आवाज़ में चयाईं त मोहतरमा सब्र कर, तुंहिंजो ॿारु मरी चुको आहे। डॉक्टर जा इहे लफ़्ज़ ॿुधंदे ई सलमा खां आह निकिरी वई ऐं थोरी देरि लाइ ख़ामोश थी वई ऐं पोइ ओचितो मुस्कुराइण लॻी। संदसि चहिरे ते नूर छांइजी वियो, ॼण खेसि का ख़ुशख़बरी मिली वई हुजे। ऐं पोइ ॾाढी धीरज सां चयाईं त मुंहिंजो ॿारु मूंखे ॾियो त सही, मां मुंहुं त ॾिसांसि। डॉक्टर मुअल ॿारड़ो संदसि ॿाहुनि में ॾिनो ऐं सलमा खणी भाकुर में वरितुसि ऐं पोइ भित वारे पासे ॾे ॿारड़े खे लेटाए चवण लॻी त हाओ, तूं मूंखे वठणु आयो आहीं, तूं मूंखे किनारे तरफ़ वेंदड़ रस्तो ॾेखारणु आयो आहीं। मुंहिंजा बछड़ा अॻियां थी त ही ऊंदाहो गार छॾे हलूं ऐं पोइ सिर्फ़ु हिकु मिंट में जीअं सिज जा किरणा दरीअ मां कमरे अंदरि दाख़िल थिया, वॾे वक़ार ऐं शान सां ॿ मोहल जिस्म ख़ामोश बिस्तरे ते पिया हुआ। डॉक्टर ॻोढ़ा ॻाड़ींदे कमरे मां ॿाहिरि निकितो ऐं वॾे हाल में पहुतो। जीअं ई डॉक्टर वॾे हाल में पहुतो, ख़ुशीअ जो जशन मातम में तब्दील थी वियो। पर मंसूर बे गालिब कुझु असुल कीन ऐं न ई संदसि अखियुनि में को लुड़क नज़र आयो। शराब जो गिलास साॼे हथ में झलियो, जिते हो उते बुत बनियो बीठो रहियो। आह, ॿिए ॾींहुं सलमा खे अच्छे कपिड़े जो कफ़न पाराए ताबूत में रखियो वियो ऐं ॿार खे संदसि माउ जी छातीअ ते साॻे ई ताबूत में रखियो वियो ऐं सलमा जो ताबूत खंयो वियो। आउं पिणु उन ई हुजूम सां गॾु कंधु झुकाए कब्रिस्तान ॾांहुं वधणु लॻुसि। कब्रिस्तान में पहुचंदे ई पादरी गालिब खुतबो ॾिनो ऐं साणसि गॾु आयल पूॼारियुनि पूॼा पाठ कई। संदसि बेनूर चेहरनि ते जहालत जो पर्दो साफ़ नज़र अची रहियो हो। जीअं ई ताबूत क़बर में लाथो वियो, भर में बीठल माण्हुनि मां को बुणकियो त मां पंहिंजी ज़िंदगी में पहिरियों भेरो हिकु ताबूत में ॿ जनाज़ा ॾिसी रहियो आहियां। तंहिं ते भर में बीठल ॿिए माण्हू जवाबु ॾिनुसि त ईअं पिए लॻो त ॿारु ॼण पंहिंजी माउ खे संदसि ज़ालिब मुड़ुस खां निजात ॾियारणु आयो हो। कंहिं टे शख़्स चयो त मंसूर बे गालिब खे ॾिसो लॻे ई कोन थो त को संदसि ज़ाल ऐं ॿार मरी विया हुजनि। कंहिं चौथे शख़्स चयो त खेसि कहिड़ी परवाह आहे, चाचनि खेसि वरी कंहिं दौलतमंद छोकिरी सां परिणाए छॾींदो। पादरी गालिब ऐं पूॼारी तेसी ताईं मरसिया पढ़ंदा रहिया जेसी ताईं काबरूअ ताबूत खे मिटी सां ढके क़बर खे भरे न छॾियो।
ऐं पोइ माण्हुनि मां हर हिकु वञी पादरी ग़ालिब ऐं संदसि भाइटे सां हमदर्दी ऐं ताज़ियत कई। पर मां अकेलो हिकु पासे बीठो रहियुसि। सलमा ऐं संदसि ॿार जे मरी वञण खां पोइ मूं लाइ कुझु बि न बचियो हो। जनाज़े में आयल सभु माण्हू आहिस्ते आहिस्ते थी हलिया विया ऐं बाक़ी काबरू बेलचे समेत नई क़बर वटि वञी बचियो। मां वधी वञी संदसि भर में बीठुसि ऐं खांसि पुछियुमि त तोखे यादि हूंदो त फ़ारिस आफ़ंदी करीमी किथे दफ़न थियल आहे। काबरू मूंखे थोरो गौर सां ॾिठो ऐं पोइ सलमा जी क़बर ॾे इशारो करे चयाईं त हिन जे साॼे तरफ़। मूं संदसि धीअ खे बि संदसि भर में ई पूरियो आहे ऐं धीअ जो ॿारु माउ जी छातीअ मथां रखियो आहे। पोइ थोरो तरसी चयाईं त हा, मां टिनी जे मथां मिटी वराई आहे ऐं मां चयोमांसि त अॼु हिन क़बर में तो मुंहिंजी दिलि खे बि ॼण पूरे छॾियो। जॾहिं काबरू बि उतां हलियो ऐं बहण जे वणनि पुठियां ग़ाइब थी वियो त मूंखां रहियो कोन थियो। आउं सलमा जी क़बर वटि गोॾनि भर वेही रहियुसि ऐं रोई ॾिनुमि।